हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। प्यारा भाइरो नमस्ते। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असां श्री गुरु बालप्री जीवन कथा जो आरंभ करे चुका आहियूं, जंहिंजा असां 17 पार्ट कंप्लीट करे चुका आहियूं। अॼु असीं अहिड़ो पार्ट कंदासीं, ऐं जेकॾहिं तव्हांखे कथा हासिल न थी आहे त तव्हां 0331311089 ते कॉन्टेक्ट कंदा। असीं तव्हांखे ग्रुप जी लिंक मोकिलींदासीं, जंहिंजे ज़रिए तव्हां ग्रुप में जॉइन थी करे कथा हासिल करे सघो था। अचो त अॼु जी कथा शुरू कयूं। अॼु असीं श्री गुरु बुद्धपुरी साहिब जो कंडो उन जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदासीं त हर महीने गुरु बुद्धपुरी ऐं संतन शेवक गॾिजी घरनि ते पंधु वेंदा हुआ। रस्ते ते मिठड़ी मथां कंडो आहे। मिठड़ी दरअसल हिकु कचो रस्तो आहे जिते बरसाति पवण करे पाणी जमा थींदो आहे ऐं अॻियां घरनि जो आस्थानु आहे। त जिते गुरु साहिब वेही आराम वग़ैरह कंदा हुआ, मतिलबु कि पंधु सफ़र कंदा हुआ त थकिजण जे करे हुते आराम कंदा हुआ। पोइ उते दुई दुखाए बंशी हणी वेंदा हुआ ऐं पाण में ज्ञान चर्चा कंदा हुआ। पोइ वरी घरनि ते वेंदा हुआ। वापसी वरी घरनि तां अची करे उते दुई दुखाए वरी आराम कंदा हुआ। हाणे बि जेको माण्हू घरनि ते वञे थो त ज़रूरु कंडे वटि वेही दुई दुखाए शेवा करे थो। कंडो अॼु ताईं मिठड़ीअ जे मथां वाक़ई आहे ऐं जंहिंजे चौधारी हिकु शेवादारी 4 दीवारी ॾियारी आहे। शल गुरु उनजो भलो करे। उन खां पोइ डोबान वारो जबल, लाउत वारो कांबू जबल, थाणे अहमद खान वारे देवी मंदर जे हेठियां नए आरब खान वारे रस्ते खां डोबान जबल मशहूरु आहे। उते हिकिड़ी गुफ़ा ठहियलु आहे जिते फ़क़ीर, दरवेश, साधू ऐं संत अची तपस्या ऐं चिलो कढंदा हुआ। असांजे साईं श्री गुरु बुद्धपुरी महाराज बि हिते 5 ॾींहं जो चिलो कढियो ऐं हर चंड राति उते वेंदा हुआ ऐं वञी हरि नाम जो जाप कंदा हुआ। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जबल वटि पिपर जा 2 वण, आमरी जो वण ऐं निम जो वण आहे। गुरु ध्यान गुरु महाराज पिणु उते तपस्या कई। त्रिशूल ऐं धूणी साहिब लॻल हुई पहिरीं, हाणे ख़बर न आहे त केरु खणी वियो। गुरु उन जो बि भलो करे। छो त तव्हांखे श्री गुरु बुद्धपुरी महाराज जे बारे में हिकु वाक़ियो ॿुधायां त विरसी मल ईसराणी सरी वारे अहमद खान मंदर में 12 तारीख़ 2 महीनो 2001 ते ॿुधायो त असां गुरूअ सां गॾु लसबेला में हुआसीं त उते गुरु हिकु वाणे सां मुंग जो वापारु कयो ऐं चयो त मुंग अवां कराची कोडूमल जे कोठी ते मोकिले पैसा उतां वठी अचिजो। पर उन वाणी जो गुरु ते यकीन कोन हो। हुन सम्झो त हीउ रुगो मूंखे हुकुम करे थो त आउं पैसा हुतां वठी अचां, कम बि आउं कयां। ख़बर न आहे त पैसा आहिनि या बि न, ऐं पंहिंजो माल ईअं कीअं ॾेई छॾियां। त उन गुरु खे कावड़ में चयो त मूंखे तव्हां हींअर ई पैसा ॾियो, न त आउं तव्हांखे माल कोन ॾींदुसि। उहे गुरु साहिब उन वाणी खे चयो त असां वटि पैसे जी कमी न आहे, पर असीं तव्हांजी भलाई चाहियूं था। शायदि उहो वाणियो कराची जो रहंदड़ हो, पर उन वाणी खे अञा बि यकीन न आयो। पोइ गुरु साहिब पंहिंजी गादी तां उथी करे गादी मथे कई त उन वाणी खे पैसनि जवारियुनि जो दीदार थी पियो।
हुन पैसनि ऐं जवाननि खे ॾिसी करे उहो हैरान थी वियो ऐं गुरुअ जे चरणनि ते किरी पियो ऐं गुरू खां माफ़ी वठणु लॻो। गुरू साहिब हमेशह ग़रीबनि जो साथ ॾींदड़ हुआ। रेलूमल ॿुधायो त गुरू साहिब औखे सौखे वक़्तु माण्हुनि जे कमु ईंदा हुआ। एतिरे क़दुरु जो अवेल सवेल को मानी घुरंदो हो त पंहिंजे हथनि सां मानी पचाए उन खे खाराईंदा हुआ। गुरू साहिब वॾी ताक़त वारा हुआ। पाण वटि पैसनि जी कॾहिं बि का कमी कान थींदी हुई। गुरू बुद्धपुरी महाराज हर माण्हू खे जल्दी सुञाणे वठंदा हुआ। जेको बि माण्हू गुरू वटि कम लाइ ईंदो हो उन जो कमु ज़रूरु पूरो कंदा हुआ। बोल श्री गुरू बालपुरी सिद्ध सवाई की जय। बोल श्री गुरू बुद्धपुरी सिद्ध सवाई की जय। प्यारी साध संगत जी, असीं तव्हांजे लाइ सुभाणे श्री गुरू संतोषपुरी साहिब जिन जी जीवन कथा जो तव्हांखे ज़िक्र कंदासीं। अॼु जे लाइ एतिरो ई। ऐं तव्हांखे वेनती थी कजे त हरि नाम जो सिमरन ज़रूरु कंदा रहो। ऐं तव्हांजे लाइ जो असां यूट्यूब ते चैनल गुरुमुखीअ जो ठाहियो आहे उन जो ज़रूरु इस्तेमालु कयो। असां तव्हांजे लाइ जल्दी गुरुमुखीअ जा लेसन अपलोड कंदासीं। ऐं जेके वीडियो अपलोड थियल आहिनि उन्हनि खे तव्हां ज़रूरु ॾिसी लाइक शेयर ऐं सब्सक्राइब ज़रूरु कजो। धन्यवाद।